टंडो जान मोहम्मद में काजी फैजुल्ला सांध पीपी चेयरमैन काजी नूर मोहम्मद सांध मीर एजाज टालपुर यूसुफ आराइन सेठ बाबू इफ्तिखार वडीरो लियाकत आराइन शहर जे सियासी समाजी अगवान वडे अंग में शिरकत कई। कॉन्फ्रेंस कंदे चयो त काजी करमुल्ला सांध ते कूड़ी FIR खोस्की थाणे ते दाख़िल कराई आहे। हू हिते टंडो जान मोहम्मद शहर जे रैली में शरीक हो जेका परान ढोरी ऐं LBODSM नाले जे खारे पानी जा असल ते गैर कानूनी कब्ज़ा ख़त्म करे कुदरती वहकरन खे बहाल कियो वञे। इन लाइ कढी वई असांजो को मुतालबो कोन्हे। परान ढोरी जे पानी जा असल लंघ बहाल करे बीठल पानी निकाल कराए वञे जेको असांजो हक़ आहे। असां इहो ई घुरूं था। जेकॾहिं पानी निकाल न थियो त असां पंहिंजो जिदोजहद जारी रखंदासूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।